नाज़रीन, मुबारकपुर पुलिस जे ॻोठ सोढर बुरड़ो ते चढ़ाई दौरान पुलिस ऐं ॻोठाणनि में चकरियूं। SHO समेत 6 अहलकार ऐं औरतनि ऐं ॿारनि समेत 4 ॻोठाणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि बुरड़ा बिरादरी जा जवाबदार जाड़ा वाह ते कब्ज़ो करे आबादगारनि खां पाणी ते 1 करोड़ मंथली घुरी रहिया आहिनि। वाक़िए जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल थियल आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई त ॻोठाणनि औरतनि समेत पुलिस ते हमिलो करे ॾिनो। पथराव ऐं SHO अनीस अहमद शेख ऐं 5 अहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी मोबाइल गाॾियुनि जा शीशा बि टोड़िया विया। चकरियुनि दौरान पुलिस जी लठबाज़ी में 2 औरतूं माई सुगरा ऐं माई ॾातुल ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मियुनि में 2 ॿार सोहेल ऐं मुनीर बुरड़ो बि शामिल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त कूड़े केस तहत पुलिस घरनि ते चढ़ाई कई। वाह असांजे खाते में आहे। ॻोठाणनि एहतजाज कंदे ठुल जेकमाबाद रोड बंदि करे छॾियो।